जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 22 सेप्टेम्बर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी ललिता सप्तमी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु सॼे ॾींहं में पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त घर वारनि सां या कार्यस्थल ते पंहिंजे एम्प्लॉइज़ सां तव्हांजो वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त अॼु जेतिरो थी सघे ॾींहुं शांति सां कटणो आहे। धन प्राप्ति योग बीठा आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु जाम टाइम खां अटकियल कोई कमु पूरो थियण जी संभावना आहे। हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति मिलंदी। हुननि जो मन आज तमामु खुश रहंदो त अॼु जो ॾींहुं तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम जजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकम वंदनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात् इहो चई करे या कंहिं शिव मंदिर में मथो टेके करे निकिरंदा त भगवान शिव तव्हांखे हर परिस्थिति में मदद कंदा। तव्हांजो स्वास्थ्य ठीक ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु जय ऐं सुख जी प्राप्ति थींदी। अगरि कोई नओं कमु शुरू करणो हुजे या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करणो हुजे या स्थान परिवर्तन करणो हुजे, अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ तमामु लाभदायक मञियो वेंदो। हुननि जो स्वास्थ्य साधारण रहंदो ऐं ॾींहुं सुख सां निकिरंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते हुननि खे सभिनीनि जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। समाज में भी अॼु मान सम्मान मिलण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां निकिरंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। अॼु कोई वॾो कम भी पूरो थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। अॼु भगवान सूर्य जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु जेतिरो थी सघे पंहिंजे कार्यस्थल ते कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे या स्थान परिवर्तन करणो हुजे या विदेश यात्रा करणी हुजे, अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। थोड़े ही प्रयास सां अधिक धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ सां तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन हानि थियण जी भी आशंका आहे त कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू अवॉइड करणो आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। हुननि खे काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे। साण ई साण कोई मतभेद या वाद विवाद भी थियण जी आशंका आहे। त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे। जेतिरो थी सघे पंहिंजो मन ऐं बुद्धि स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त बहितर रहंदो। तव्हांखे हनुमान जी उपासना लाभदायक थींदी। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। उन जे लाइ भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। ललिता सप्तमी त भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी जेका सप्तमी ईंदी आहे उनखे असां ललिता सप्तमी चवंदा आहियूं। भगवान श्री कृष्ण जी 8 गोपियूं ख़ासि हूंदियूं हुयूं, हुन मां हिकिड़ी हुई, हुन जो नालो आहे ललिता। त अॼु जे ॾींहुं जेको बि माण्हू भगवान कृष्ण ऐं राधा जे साण साण ललिता देवी जो नालो वठंदो आहे हुनखे भगवान श्री कृष्ण मनवांचित फल प्रदान कराईंदा आहिनि। संतानहीननि खे संतान जी प्राप्ति थींदी आहे, निर्धन व्यक्ति खे धन जी प्राप्ति थींदी आहे ऐं सभु मनोरथ हुननि जी पूरियूं थींदियूं आहिनि अगरि अॼु जे ॾींहं में तव्हां भगवान श्री कृष्ण ऐं राधा जे साण साण ललिता देवी जो बि जाप कयो या पूजा कयो त। मथुरा जे पासे में जेको ब्रिज आहे हुन में भगवान श्री कृष्ण राधा जे साण साण ललिता देवी जी बि मूर्ति स्थापित आहे। त चवंदा आहिनि कि ललिता देवी जेका हुई उहा 8 गोपियुनि मां भगवान श्री कृष्ण जी हिकिड़ी गोपी हुई, साण ई साण राधा जी जी जेका सखी हुई। त अॼु जे ॾींहं में हिननि टिनिनि जी पूजा तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे ऐं भगवान श्री कृष्ण मनवांचित फल प्रदान कराईंदा आहिनि। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सवाल। त अॼु जो सवाल आहे सचिन जी जो, जेके अहमदाबाद गुजरात जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे लाइ घर ख़रीद करण जे लाइ कहिड़ो टाइम सही रहंदो। त सचिन जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे घटि में घटि 3 महीना वेट करणु खपे। ख़ासि करे कार्तिक मास वञण खां पोइ तव्हांजो टाइम बहितर थींदो। त मुंहिंजे हिसाब सां डिसेंबर 1st वीक खां पोइ अगरि तव्हां इहो कमु कंदा त तव्हांजे लाइ लाभदायक रहंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।